सब वॾे आवाज़ सां चओ त मेराज मोहम्मदी बराबर। नबी साईं फरमायो त मां मेराज वारी रात रूबरू वञी अल्लाह जी ज़ियारत कयमि। साहबन फरमायो साईं रब जी ज़ियारत कयव त रब कीअं हो ॿुधायो। नबी साईं फरमायो लैस कबिमिस्ली शैउन, अल्लाह जे मिसाल का शइ न आहे जो तव्हांखे मिसाल ॾेई करे रब सम्झायां। बाक़ी नबी साईं फरमायो मां ओभर निहारे मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं, मां ओलह निहारे मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं, मां ॾखिण उत्तर निहारे मुंहिंजो रब मुंहिंजे साम्हूं, अॻियों मुंहिंजे रब, पोयों मुंहिंजे रब, साॼे पासे रब, खाॿे पासे रब, विच में मां मोहम्मद करीम चौधारी अल्लाह जो भाकुरो मां मोहम्मद करीम। अहिड़े क़िस्म जी वज़ाहत अल्लाह बि क़ुरान मजीद में फरमाई। ओ फरमाई सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। वॾे आवाज़ सां ईमानी जज्बे सां ओ मुझे प्यारे नबी फरमायो विच में मां चौधारी अल्लाह जो मूंसां भाकुर। वरी साहब नज़र कयो साईं रब जे महिल तव्हां ॾिठो त तव्हांजी कैफियत छा हुई, केतिरो तव्हांखे मज़ो आयो। नबी साईं चुप करे विया, ख़ामोश थी विया त हाणे हिननि खे कीअं मां मज़ो ॿुधायां अल्लाह जे दीदार जो। अल्लाह जिब्राइल बि हिनखे ॾोड़ायो, ओ जिब्राइल भज मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम खे इहा आयत पहुचाए तो मुझे प्यारो नबी साहब आगे जवाब दे। अल्लाह फरमायो मुझा सोना नहीं, सोना नबी मुझा प्यारा मोहम्मद करीम जवाब दे नु कुरान मजीद माज़ागल बसर वमा तगा। अल्लाह फरमायो मुझे प्यारे नबी के मांजे दीदार में एडो मज़ो आयो जो जेतरो वक्त अल्लाह जो दीदार के ओतरो वक्त अखिन के छिब भी कान पियो दे जेबो या घड़ी भी रब जो दीदार करे वठ। अजीजो वडो नबी साईं के मज़ो आयो, वडो नबी साईं के आराम मिलो, अल्लाह जी कचहरी में वडी फरात मिली। नबी साईं फरमायो ॾाढो मके वारन मां मोहम्मद करीम के इज़ायो मुझे तकलीफ़ां ॾिनियूं, मुझे तरह तरह जा इल्जाम आया। नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के मजनून चयूं, नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के जादूगर चयूं, नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के शायर क्यों, नऊज़ बिल्लाह मुझे कूड़ो क्यों। मुझे प्यारे नबी फरमायो मांखे एतरा इज़ा वजना मके वारन जो जे रस्ते सा मां मोहम्मद करीम जा उन ते कंदा विछाए छॾन, जे रस्ते सा मां मोहम्मद करीम जा खदा खोटे छॾन। केतरा ई दफ़ा मां मोहम्मद करीम खदड़न में गिरी साईं फरमायो मां नमाज में सजदे में बिया तो उठ जाओ जब मुझे मथो रखन, मां नमाज में क़याम में बिया तरसावे जी इचे में मगे घुटा नींदा, मगे एतरी तकलीफ़ ॾिनऊं जो मुझे न्याणन के उतवे शेबे वारन तलाक़ां ॾेई छॾियूं। मुझे प्यारे नबी फरमायो कुरान ऐं तौहीद जे करे मुसा मके वारन सोशल बाइकाट कयो, न मूंसां को ॻाल्हाइण लाइ तैयार, न मूंसां को वेहण लाइ तैयार, न मूंसां को सलाम कलाम करण लाइ तैयार। नबी साईं फरमायो न को मुझे सीधो सामान ॾियण लाइ तैयार, पर अल्लाह साईं इन वक्त में मुझारे
तकलीफ वारे वक्त में वरी मेहरबानी फरमाई जो मेराज वारो तो वो नसीब फरमाए पांजी ज़ियारत दीदार कराए कुल ओला कुल तकलीफा मां मोहम्मद करीम जो रब रफ़े दबे फरमायो सुम्मा दला फतदल्ला फकान काब कौसैन अव अदना ॾाढो मूंखे मके वारा नीज़ायो तकलीफ़ान सोशल बाइकाट एडो क्यों जो न को ॻाल्हाए न को मिले न सीधो सामान को दुकान वारो दे ॾाढो तबियत ते बार हो बोझो पर रब वॾी मेहर ऐं बाज कई जो मां मोहम्मद करीम खे इहो मेराज वारो सफ़र नसीब फरमाए अर्श मौला ते घुराए रूबरू पंहिंजे दीदार सां नवाज़े ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाई नबी साईं फरमायो जॾहिं मां मोटा मुंहिंजे दिल में ख्याल पैदा थियो त जेकर मां भी उम्मत लाइ अहिड़ो तोहफ़ो वॾा जो वाह जो उम्मत खे उन में मज़ो जे मेराज वारो जीअं मां मोहम्मद करीम खे रब दीदार कराए फरद नसीब फरमाई आहे हाणे साईं अल्लाह खे अर्ज़ा करणो मुंहिंजा अल्लाह साईं मांखे महिरबानी फरमायो उम्मत लाइ अहिड़ो तोहफ़ो ॾियो जो मां उम्मत ॾे खयूं वञा उम्मत भाकुर पाए अहिड़ो मज़ो अचेनि जहिड़ो मां मोहम्मद करीम खे रूबरू तव्हांजी ज़ियारत ऐं दीदार में मज़ो आयो आहे अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी वाह जो तुंहिंजो उम्मत सां प्यार आहे वाह जी मोहबत आहे वठ मां 50 नमाज़ूं तोखे ॾियां थो वञी उम्मत ताईं पहुचाए मुंहिंजो वाइदो आहे जॾहिं बि तुंहिंजा उम्मती नमाज़ में वेंदा अहिड़ो मज़ो नसीब फरमाईंदोमान जहिड़ो तोखे रूबरू पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार में मज़ो नसीब फरमायो आहे साईं फरमायो मां ख़ुशीअ में 50 नमाज़ूं खयूं पिया आयुमि शइ आसमान ते मूंसां मिलियो चईं उम्मत लाइ तोबे में छा था खयूं वञो मां जो 50 नमाज़ूं चईं साईं न पढ़ंदई 50 नमाज़ूं कुझु माफ़ कराए साईं फरमायो मां पोइ ते मोटियुमि रब खे अर्ज़ फरमायो मुंहिंजा अल्लाह कुझु माफ़ी ॾे अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तूं मोटियो आहे त 5 छॾियूं मां 45 नमाज़ां खयूं वञ वरी साईं फरमायो हज़रत मूसा जो साईं 45 भी न पढ़ंदई वरी साईं फरमायो मां पोइ ते मोटियुमि वरी अल्लाह खे ॿीहर अर्ज़ कयूं वरी 5 अल्लाह ॿीहर छॾियूं वरी 40 नमाज़ां खयूं पियो अचां वरी हज़रत मूसा जो साईं ये 40 भी न पढ़ंदई वरी साईं फरमायो मां मोटुमि हलंदे हलंदे 45 नमाज़ां माफ़ थियूं बाक़ी 5 नमाज़ां बचियूं नबी साईं फरमायो मां रोई पियुमि अल्लाह जी दरबार ऐं दरगाह में ढुंढकरां ॾिनमि हथ राखियमि ओ मुंहिंजा अल्लाह मां ते मूसा जे चवण ते पंहिंजी उम्मत खे खसारे ट्रोट में विझी छॾियमि जेकॾहिं 50 नमाज़ूं हुजनि हा त मुंहिंजा उम्मती सवाब ई सवाब में इबादत इबादत में मेराज जे मज़े ई मज़े में हुजनि हा हाणे महिरबानी करे 50 मूंखे वापसि कर अल्लाह जिब्राइल अमीन खे दौड़ायो चेंदो जिब्राइल अमीन भज मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे जो रोअण जी ज़रूरत न आहे मां अल्लाह साईं हाणे 50 तोखे वापसि न कंदोमांइ माफ़ी थी वई सो थी वई हाणे 50 मोटाए न ॾींदोमांइ नमाज़ां बाक़ी मां तुंहिंजे सदके तुंहिंजी उम्मत खे इहो पैकेज थो ॾियां जो पर्दा त तुंहिंजा इहे 5 पर मां अल्लाह साईं हिननि खे खाते में अमाल नामनि में 50 नमाज़नि जो सवाब लिखाए छॾींदोमांइ पर्दा त 5 पर सवाब केतिरो 50 जो ऐं पर्दा त 5 पर मेराज जो मज़ो ॾींहुं राति 24 घंटा नसीब कंदो आहे अस्सलातु मेराजुल मोमिन नबी साईं फरमायो नमाज़ मोमिन लाइ मेराज
वाह जो नमाज़न के फराज़ दिया नमाज में, वाह जो आराम मिलदो आ नमाज़न के, वाह जो सुकून मिलदो आ नमाज में। नमाज़न के अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, बेनमाजी परेशान, बेनमाजी मायूस, बेनमाजी गमगीन, भले अरब खरब पति वदन पैसन वारा आहिनि पर परेशान बेनमाज। बेनमाज़िन जे रिज़्क़ में बरकत न आहे, बेनमाज़ीअ जे सेहत में बरकत न आहे, बेनमाज़ीअ जे इज्जत में बरकत न आहे, बेनमाज़ीअ जी दिल बेचैन मायूस परेशान आ। असां भी सजी सिंध बलोचिस्तान घुमूं था कुरान जे सदके। अल्लाह जी ज़ात जो कसम असां जे अखियुनि जो मुशाहिदो आहे, असां घुमूं फिरूं था बेनमाज़ी एॾा परेशान चवनि था अॼु मरूं सुभाणे ॿियो ॾींदे, ॾींहुं राति वतन था मौत खे ॻोल्हींदा आहिनि। नमाज़ी सदाईं फरत में, सदाईं आराम में, सदाईं सुकून में, सदाईं अशाज पशाज नमाज़न के अल्लाह साईं एडो त रहमत ऐं बरकत सां नवाज़ियो आहे जो ॾींहुं राति तव्हांखे नमाज़ी खिलंदे मुस्कुराईंदे तबसुम कंदे नज़र ईंदा। सदाईं तव्हांजे नज़र में नमाज़ी चेहरे ते रौनक वारा नज़र ईंदा, सदाईं चपन ते खिल वारा तव्हांखे नमाज़ी नज़र ईंदा। कंहिं बि नमाज़ीअ जे चेहरे ते तव्हांखे मायूसी ऐं गमगीनी नज़र न ईंदी। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ऐं बेनमाज़ी मायूस परेशान, मां हाणे वियुसि नवाब शाह हेॾे निहारियो, मां सां हिकिड़ो मिलियो बेनमाज़ी, मूंखे चई साईं 1,20,000 मुंहिंजी पगार आहे। घणा? पर साईं पूरत न आहे, को बि बरकत जो वज़ीफ़ो जो। मां हुनखे चङी तरह सुञाणिया पियो, हुनजे ॻोठ खे बि सुञाणिया पियो, हुनजे पेश माम खे बि। मां चयो यार बरकत जो वज़ीफ़ो वठणो थी त ॻोठ जे पेश माम खां वठ। चए साईं मस्करी त न कर। मां जो मस्करी न थी, सची सचो घणी पगार आहे तुंहिंजे ॻोठ जे पेश माम जी? 8,000। मां जो ॿार घणा? 7। मां जो पोइ बि वो ख़ुशि लॻो पियो आहे, तोखे ॿार घणा आहिनि? चई 4। मां जो तुंहिंजी पगार 1,20,000 पोइ बि पूरत न आहे, तूं परेशान आहे। जे रिज़्क़ जो बरकत जो वज़ीफ़ो वठणो थी त ॻोठ जे पेश माम वठ। हिते चुप थी वियो, सोचे सोचे मूंखे चए साईं ईअं छो? मां जो इहो इन जे करे जो अल्लाह क़ुरान में चई छॾियो आहे वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वनहशुरुहु यौमल क़ियामत अमा। अल्लाह फरमाए जो मुझे नमाज को मुंह मोड़ींदो मां अल्लाह उनजी रोज़ी तंग करे छॾींदुसि। अदा वॾे मां वॾो ज़िक्र आहे अल्लाह जो त नमाज। ओ फरमायो तुलमाउ हिया इलैक मिनल किताब वाक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वलज़िक्रुल्लाहि अकबर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।
सूरत है जो नमाज अल्लाह फरमायो वमन आरज़ान ज़िक्री जो मुझे नमाज को मुंह मोड़ी दो मां उन जी रोजी तक करस बे नंबर दे अल्लाह जो जिक्र कुरान मजीद रब फरमायो जो मुझे कुरान को मुंह मोड़ी दो मां उन जी रोजी तक करे छॾे ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मां वे गांधी मां पुछा के हाफिज़ को घणी पगार दी चैसे 5000 मां चवां हेड़े महांग पारे दौर में भी 5000 तुझी पगार पूरा थी थी वही चे हाउ साईं मां चवां भला बच्चा बार न थी ज़ाल न थी जा चैसे ज़ाल भी आ बच्चा बार भी मां जो वडी गाल कई दी पो भी पूरता चे हाउ साईं खिलिए मुस्कुराए एड़ा लफ्ज चे अजीब जो हाने ताईं मुझे दिल ते हुए लिखया बयान चे साईं मां कुरान जी बरकत सा नमाज जी बरकत सा मस्जिद जी बरकत सा दीन जी बरकत सा प्यारे रसूल मोहम्मद करीम जी सच्ची गुलामी जी बरकत सा अल्लाह जे नाम जी बरकत सा सजो महीनो 5000 में कढी वेंदो आया 520 जे लाए भी बचाए रखदो आहे एडो अल्लाह से मुझे मथो फजल फरमायो आहे ए ॾींहं जो 500 कमाइण वारो घटि में घटि महीने में घणा तो कमाए 15000 पूरत न थे हो सरकारी ड्यूटी वाला परेशान मास्टर हड़ताल ना करन डॉक्टर हड़ताल ना करन जुलूस वाबडा वाला हड़ताल जुलूस पगार वधायो पूरत ना है सजी दुनिया रणियों थी करे हो 1,20,000 वारो भी रणियों तो करे तो मुझी पूरत ना है 5.5 वारो नमाज के पढ़ण वारो मस्जिद के आबाद करण वारो कुरान के फाकुर पाण वारो अल्लाह उन जे रसूल सा प्यार करण वारो 5.5 में खुश लगो पियो अजीजो बरकत दो नमाज में बरकत दो कुरान मजीद में मेहरबानी करे नमाज पाण में पैदा पाण में कुरान शरीफ जी मोहब्बत पैदा कयो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान चिंबाड़ियो बचड़न के कुरान मजीद चिंबाड़ियो बचड़न के नमाज पान भी नेक नमाजी मस्जिदों आबाद क्यों इन्नमा यामुर मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह ओ यारो ता मस्जिद आबाद क्यों अल्लाह ताजा घर आबाद करे ओ यारो ताजी अल्लाह ताला जे सदके लबे क्यों अल्लाह ताला ताजा मसलाल फरमाए अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअ व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाह कलीलन मा तज़क्करून जो रब तेजो सब सोन जी जो नमाज पढ़दास जो अदा है मेराज वारो महीनो नमाज वारो महीनो हजूर जे मेराज के केड़ा केड़ा मनो दात मते कोन तो मान सा मेराज मनो दा तोहफो न था मनो नमाज वारो नबी सैयदन ताला जे ला यो तोहफो घुरी वठी आया अजीजो मेहरबानी करे इन तोहफे जो कदर कयो अल्लाह जी जात जो कसमा बेनमाजी हेडे न्यारो मुसलमानी को निकतो तो ने कलमे को निकतो तो ने ईमान को निकतो तो ने बेनमाजी दुनिया में भी तबाह बर्बाद आ कब्र में भी अजाब तैयार द आखिरत में भी अजाब पिछाड़ी जन्नत जी बाह को भी नथो बचे फी जन्नाती यतसालु अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन
अल्लाह फरमायो कुरान मजीद में त जन्नती जन्मी माइटन के सुञाणे सॾ करे उन्हनि खां पुछा कंदा ओ चाची ओ मासी ओ नानी ओ फुफी ओ सोट ओ मासात ओ दोस्तो यार त्योहार वाल मा सलककुम फी ज़कर केड़ो तांजो गुनाह जो अल्लाह तांगे जन्म जो बल्लु बनायो आ रड़ियों करे चीखा करे दाहूं करे जन्मी जन्नती माइटन के जवाब ॾींदा चौंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन असां नमाज़ न पढ़दास तॾहिं अल्लाह से जन्म जी बाहि जो बल्लु बनायो आ ओ यारो अल्लाह जो वास्तो तो पाण खे पंजनि बचन वारनि खे जन्म जी बाहि खां बचायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन केड़ा ईमान वारा हथ न देखणो तां सां रब वाइज दो करे अल्लाह ईमान वारो कू अनफुसकुम वालीकुम नारा पाण के पंजन बचन वारन के जन्म जी बाहि खां बचायो केड़ी जन्म जी बाहि वक़ूदुहा अन्नास वल हिजारा जंहिंजो ॿाराणो ख़ुदि माण्हू ऐं पत्थर हूंदा जीअं जहन्नम में माण्हू वधदा तीअं जहन्नम जी बाहि जोश में ईंदी तीअं जलाल में ईंदी अल्लाह आखिर में फरमायो उइद्दत लिल काफिरीन ईमान वारो या काफिरन जे लाइ जहन्नम जी बाहि तैयार आ पाण खे बेनमाज़ी बनाए काफिरन मुंह बनाए जहन्नम जे लाइक़ न बनायो नबी साईं फरमायो जेको नमाज़ नथो पढ़े ॼाणी वाणी हिकड़ी नमाज क़ज़ा के मंतर क सलात मुतामिदन फक़द कफर इन कुफर कयो ओ मुंहिंजा यारो जे एक नमाज क़ज़ा कई नबी साईं उन जे मथां कुफर जी फतवा दाणन यारो जेको ॾींहुं राति नमाज नथो पढ़े तव्हां उन जे ईमान ते कहिड़ी फतवा ॾींदव अल्लाह जो वास्तो तो बेनमाज़ी थी करे पंजन बचन ॿारनि खे पाण खे काफ़िरन मुंह बनायो नबी साईं फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु निमरूद सां गॾु अबू जहल उतबे शेबे कारून सां गॾु अल्लाह बेनमाज़न खे काफ़िरन सां गॾु उतारे काफ़िरन सां गॾु जहन्नम जी बाहि में छुड़ाईंदो ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाइरो मां अल्लाह जो वास्तो थो ॾियां महिरबानी करे पाण खे काफ़िरन जी लिस्ट मां बचायो मेहरबानी करे पाण के मुशरिकन जी लिस्ट में बचायो अकीमुस सलात वला तकुनु मिनल मुशरिकीन रब फरमाए तो कायम क्यों नमाज न थियो मुशरिकन माना यही मिठी जेको नमाज न तो पढ़े वो मुशरिकन में तो शामिल थे अल्लाह जी जात जो कसम नबी सही फरमायो बेनमाज़न जो मां सां वास्तो ही ना है मुझे साहबन आल बैतन सां वास्तो ही ना है क़यामत जे ॾियारे बेनमाज़ी काफ़िरन सां गॾु उथंदा काफ़िरन सां गॾु जहन्नम जी बाहि जो वञी बल्लु बणंदो अॼु हेठि तो नमाज़ थिया वाइज़ ॿुधी ॿुधी मौलवी थी विया नमाज़ ठुप नथा पढ़नि नमाज़ खे मस्करी बनाए छॾियो आहे मज़ाक बनाए छॾियो आहे भोग बनाए छॾियो आहे मस्जिदूं वेचारियूं रोवन थियूं को मस्जिदनि जा ॻोढ़ा त ॾिसे वेरान लॻियूं पियूं मस्जिदूं बाज़ारियूं भरियूं पियूं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे हयाव जहिड़ी ॻाल्हि अज़ान मिले थी हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह सॼो कंबर शहर मुसलमाननि सां भरियो पियो आहे ज़रूर मथे काफ़िर बि हूंदा वाणिया बि हूंदा ओ यारो आज़ान ॿुधी वारनि खे त नमाज़ ते काफ़िरनि खे न अचणो पर मुसलमान भी मस्जिद में नमाज ते न अचे त काफ़िर ऐं मुसलमान में कहिड़ो फ़र्क़ु रहियो ओ यारो मुसलमानो पाण खे काफ़िरनि जी लिस्ट में न बणायो कब्र में अज़ाब तव्हांजा दुआ कढी छॾंदो
आखिरत में अजाब तांगे तबाह बर्बाद करे छड़ींदो जन्म जी बाय तागो चीखा कड़ी जर्दी रयो कड़ी जर्दी दाओ कड़ी जर्दी नबी से फरमायो दुनिया वाली बाय को 70 गुना आखिरत वाली बाय जन्म वाली बाय मथिया ओ यारो कंबल वालो हिकड़ो मिनट छड़ी ता दुनिया वाली बाय में आंगुर झले दिसो त तपछतागे केतरी जी तकलीफ दे जड़े दुनिया वाली बाय में हिकड़ो मिनट आंगुर नथा झले सगो त आखिरत वाली बाय में सजो जिस्म किए बर्दाश्त करे सकदो ओ यारो बचाण जी पाण के मेहनत हिकड़ो मिनट बाय में नथा आंगुर झले सगो उते सजी जान पांजो जिस्म पांजा बच्चा बार किए जलंदे सड़ंदे दिसी सकदो बर्दाश्त किए कंदो हिकड़ी पोड़ी अम्मा आई अल्लाह वारे बुजुर्ग दे अबा मुझा पुट सुबह सा फजर जो नमाज नथा पढ़न मा शा क्या उठारे आंती पर उठनी नथा बुझो अल्लाह वारे जा अल्लाह वारे फरमाए अमा जे कने तुझे पुटन जे कमरे के बाह लगे ए तू शुक्रन के उतारे शुक्रा न उथन को शा कनी चेबा मां गिले भी बाह को बचाई मान ओ कंबल वारो अल्लाह वारे फरमायो अमा दुनिया वाली बाय में बचन के सड़ंदो नथी दिसी सके जे नथा उथन भी जोरिए गिले भी चली मां बचाई मान बाय का पो मां आखिरत जन्म वाली बाय में किए सड़ंदो दिसी सकनी हे जेके पुट तुझा फजर जी नमाज नथा पढ़न ये जन्म जी बाय में ता वञनी तेजे करे मेहनत करे नन के रणियों करे दाऊ करे चीखा करे धक्कानी चंबाणी कावड़ करे पानी हारे गिले ननगे नमाज फजर जी पढ़ाए तात आखिरत में जन्म जी बाय को भी बचन कब्र जे अजाब को भी बचन तो दुनिया जी तकलीफ को भी बची ता केड़ा केड़ा चाहो ता तो ता जा बच्चा बार है ता दुनिया जे अजाब के बचो कब्र जे अजाब को बचो आखिरत जे अजाब को बचो जन्म जी बाय को बचो हथ मथे खणो तो माने सब चाहो था वो बेली मेहनत क्यों नमाज पढ़ दो बच्चा भी नमाजी नबी सही फरमाया 70 सालन जी औलाद थे वठी जो मस्जिद में नंढपिण में इन्हनि खे हेर विझो नमाज नंढपिण में जी आबाद थे बेनमाजी बर्बाद तो थे तबाह तो ऐं वॾी ॻाल्हि त नबी सही ने ये फरमाई त ये बच्चा तानी मग़फ़िरत जी दुआ पिया कंदा हर नमाज में अतहियात में रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया ता तुने जीरा दो तने भी बच्चन जी दुआ जे करे अल्लाह माफियूं ने पर जे कने ता मरियो सुभाणे ता जा पुत्र सुभाणे ता जो न्याणियो हर नमाज जे अतहियात में या दुआ पढ़दा रब्बि जअलनी मुकीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली रब्बना ग़फ़िर ली रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब अदा केड़ा केड़ा नमाज पढ़दा हो तुम देखो तो मारे पढ़दा जे की नमाज पढ़दा हो सब माशाअल्लाह अदा सबने की खबर आ त या दुआ पढ़दा हो त याद में कन न हां पोइ इन में शा माना शा है रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया ओ मुझे अल्लाह मुझे अब्बे मां के माफ कर ओ मुझे अल्लाह मुझे अब्बे मां के माफ कर नबी सही फरमाया नंढपिण में 70 सालन को नमाज शुरू करायो न त नंढपिण में ता जे माफी जो दुआऊं करन त अल्लाह इन नंढन जे सदके दुआन जे सदके बच्चन जे सदके माफी नसीब फरमायो पर जे मरी ता कब्र में पुगो सुभाणे ये शहजादा पुत्र ता जो न्याणियों नमाज में हर अतहियात में पया ता जी माफी जे ला अल्लाह के अर्ज कंदा रहंदा अल्लाह से इन जे दुआन के कबूल करे ता जी कब्रों बिश्त जो बाग बना छे आगे फिक्र ही ना है न पांजो न बच्चन बारन बेनमाजी तबाह बर्बाद थे नमाजी आबाद थे
अदा ताके मरणो आए कन न कुरान मजीद में अल्लाह फरमाए कुल्लु मन अलैहा वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। मौत जी तलवार हले थी हलना हल सांगा मुझे खबर न हो जो सही नम एक घर जा चिंचिए दे वजन व्या बस जो जी टक्कर हन त नम जो नम थडे ते मरिया चिताड़ जी घर के दर के तालो जी सभिन जो सबर एडे सभिन जी मंजिल एडे आ सभिन जो घर इयो अल्लाह मुतकाशिर हत्ता ज़ुरतुल मकाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। लफ्ज़ बस समझो ये दिमाग में विहारियो इंशाअल्लाह ता वरी गुमराही जे वेझा न वेंदो गुनाह जे वेझा न वेंदो ब लफ्ज़ ॿुधो सुम्मा सबील यस्सर सुम्मा अमातहु फअक़बर। अल्लाह फरमायो तोखे अम्मा जे पेट में आसानीअ सां मां कढियो मां वरी तोखे कब्र जे पेट जी अमानत बणायो आ अन करीब इन्नहु अला रजी लक़ादिर। तू कब्र जे पेट जे तरफ मोटणो आ कब्र जी तैयारी कर ओ यारो नमाज़ी थो या नमाज कब्र में कमी न नंबर पहिरें ते नमाज रोशनी करे पेंदव ऐं बे नंबर ते हदीस शरीफ में जे तो नमाज़ी जने मरी पुजे तो कब्र में मुझे सोने साईं फरमायो मुनकर नकीर सवालन जे लाइ दाजन मन रब्बुका मन नबीयुका मा दीनुका ये टे सवाल खणी मलाइका नमाज़ जे कब्र में पुजदा ता वञनि उथारन सदा हे उथे तो अखियूं माटे तो हदीस शरीफ जा लफ्ज़ तो ॿुधायां कब्र वारो मर्द या औरत नबी साईं फरमायो नमाज़ी उथदा ता वञनि उथण साईं अल्लाह कब्र में उन्हनि खे टे पारी वारी नमाज़ जो वक़्त तो ॾेखारे हे मुनकर नकीरनि खे धिका ॾेई चवंदा दऊनी उसल्ली दऊनी उसल्ली दऊनी उसल्ली परे थियो त असां अल्लाह जी नमाज़ पढ़ूं परे थियो त असां अल्लाह जी नमाज़ पढ़ूं परे थियो त असां अल्लाह जी नमाज़ पढ़ूं यकदम मुद्दे जो ते नमाज़ शुरू था कर मुनकर नकीर हैरान था थियनि मोटंदा वापसि अल्लाह ॾे ओ अल्लाह ज़ईन खे त क़ब्र में भी नमाज़ याद आ हाणे असां हिन खां कहिड़ा सुवाल कयूं छा कयूं अल्लाह फरमाए थो मलाइको मूंखे त ख़बर इहो नेकबार नमाज़ी आ पर तव्हांखे शायद करण लाइ मोकिलियोमांव सॼी क़ब्र हिन नमाज़ जे सदके हिन जी बिश्त जे बागन में बाग बणाए छॾियो। या नमाज अहिड़ी शइ अथव दुनिया में भी आबाद कंदव कब्र में भी आबाद कंदव क़यामत जे ॾियारे भी हेॾे निहारियो ये नमाज़ी हथ मुंह पेर बारींदा ईंदा नबी साईं फरमायो एडी चोॾीअ जे चंड में रोशनी न आहे जेतिरी नमाज़ पंहिंजनि आशिकनि जे चेहरनि ऐं हथनि पेरनि में चमक ऐं रोशनी ॾींदी। बर्दन
यस्आ नूरुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम। छड़ी मुंह न बारींदी, छड़ी हथ पैर न बारींदी, बल्कि सॼींदी भी नमाज। यस्आ नूरुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम। ओ मुंहिंजा परवानू, ओ मुंहिंजा आशिकू, ओ मुंहिंजा पतंगू, सारी जिंदगी तव्हां मूंसां निभाई। सर्दीअ में भी मूंखे पर्दा रहू, गर्मी में भी माखे पर्दा रहू, हाँ सफर हज़र में माखे पर्दा रहू, शादी ज़मी में माखे पर्दा रहू, हर मोड़ मार ते मां निभायो। यस्आ नूरुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम। अचो जे साईं जा सॼी उमिरि सजदा न, जे साईं जा सॼी उमिरि रुकू कयो, जे साईं जी सॼी उमिरि नमाज़ पढ़ियो, अचो त हुनजी ज़ियारत दीदार करायांव। यस्आ नूरुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम। रोशनी हणंदी नमाज़ सॾींदी वेंदी पंहिंजनि परवाननि खे, वठी अची अल्लाह जो दीदार कराईंदी। फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिह फलियअमल अमलन सालिहा। नथी वणे इहा नमाज़? खुदा जी ज़ात जो कसम आहे, कुरान मजीद मुंहिंजे मथे ते ॾिनरियो। ख़बर वारो बेनमाज़ी दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहे। भले लख हुजनि, भले किरोड़ हुजनि, भले अरब खरब हुजनि, भले गाॾियुनि ऐं पेजोरनि लैंड क्रूज़रनि वारो हुजे, पर परेशान रहंदो, मायूस रहंदो, गमगीन रहंदो, बेबरकत आहे पवंदसि पैसे में, रिज़्क़ में, ऐं क़ब्र में भी अज़ाब अथसि। नबी साईं फरमायो बेनमाज़ी मर्दो त वॾो उञारो थी मरदो। साईं जन फरमायो एॾी उञ जेकॾहिं चवंदो दरिया को मिली वञे त उहो सॼो पी वञे। साईं जन फरमायो बुखारो थी मरदो, एॾी बुख चवंदो सॼी दुनिया जी मानी मूंखे मिले त मां खाई वञा। ऐं नबी साईं फरमायो एॾो तड़पी मरदो, मुंहिंजे हुज़ूर फरमायो बेनमाज़ी एॾो तड़पी मरदो, एॾो तड़पी हेॾे निहारियो। साईं जन फरमायो जीअं कंडनि में कपां फाथल हुजे पोइ सट ॾिजे, किए कंडा शिकबा, किए कपां शिकबी। साईं जन फरमायो नस मुंह बेनमाज़नि जी रग मुंह मर्दन माइन जे मुंह हीअं मलाइक सटा हणी रूह करदा। तव्हांजी मर्ज़ी आहे, असां वाइज़ करे थकी था पऊं। अलाए छो तव्हांखे सम्झ में वाइज़ नथा अचनि। जिथे था वञूं माण्हू चवंदा साईं निमाज़ जो मौज़ूअ ते ॻाल्हायो, निमाज़ जो मौज़ूअ ते ॻाल्हायो, निमाज़ जो जिथे था वञूं इहा दां लॻी पई आहे। मुस्लमाननि खे निमाज़ नथी वणे। साहबी फरमाइनि था असांजे दौर में इहा सुञाण पवंदी त जेको निमाज़ पढ़े सम्झंदासीं इहो मुस्लमान आहे, जेको निमाज़ न पढ़ंदो पक पवंदी त इहो काफ़िर आहे। ऐं हाणे हाल छा आहे? खुदा जी ज़ात जो कसम आहे, वाइज़ करे हच था थी छा भॼी माण्हुनि खे इलाज करे यार निमाज़ पढ़ो। यार अलाए छो माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में ई नथी। माण्हू चवनि था बसि ईअं जीअं ज़िंदगी हले थी ईअं हलंदी रहंदी, बसि मौत न ईंदो, बसि क़ब्र में न वेंदासीं, बसि अलाए कीअं शैतान मस्त करे छॾियो अथनि। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतआलल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम व मन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिहि फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन।
चांस मिलो तो न विञायो ॿीहर ज़िंदगी न मिलंदव कहिड़ा मुआ मोटिया आहिनि जो तव्हां मोटंदो टीविन में वीसीआरन में ड्रामन में फिल्मन में टच मोबाइलन में गुम लगा पिया अल्लाह रात जो भी असांजा केतिरा ई दोस्त गाना हलाए पोइ सुणींदा पन सॼी रात जी अल्लाह जी लानत वसे उघाड़ियूं फिल्मान जी पोइ था नंगा नाच दी पोइ था फिल्म ड्रामा ॾिसी सभु घरबादी पोइ था यारो हयात ते कोई एतबार नहीं जे रात जो ये गुनाह कंदे सुनी पियो त मरियो त क़ब्र क़यामत में ताजो शाल है शर्त रड़ियो जी खां कनो या लना मम्बासना मिमर कदना हादा मा वादर रहमान वसदकल मुरसलीन खुदा जी जात जो कसम आई गुनाहन में जिंदगी तबाह करण वारा रोइंदा कब्र में आखिरत चीखा दाह चौंदा असां छा करिया आमिलत नास रोज असांखे वाइद कंदा रोज तक़रीरात कंदा रोज असांजे ॿारनि में जलसा थींदा पर असां छो न क़ुरान ॿुधो छो न क़ुरान मजीद समझो छो न क़ुरान ते अमल कयो जेकॾहिं अमल कयो आहे त क़ब्र जो अज़ाब न थिया जेकॾहिं अमल कयो आहे सॼो टामे वारी ज़मीन ते न पियो आहे नाफ़रमान क़यामत जे ॾियारे ततल ज़मीन ते वेंदा नंगा उघाड़ा हूंदा सिजने जे वांगुर मथों बीठो हूंदो तव्हांजे पघर में पिया गोता खाईंदा चिखाए रहियो करे नवाई मल मफ़त अॼु काॾे भॼी काॾे न भॼण जी जाया न लिकण जी जाया न वण जी छांव न पाणीअ जो ढुक न मानीअ जो गबो भॼी भॼी भी थकी पवंदा वरी किरी पवंदा वरी जिस्म जान सरदन वरी उथी वेंदा वरी पैर सरदन वरी भॼदा हिकिड़ो पैर रखदा ॿियो खणंदा ॿियो पैर रखदा त वरी पैरियों खणंदा भॼ भॼा न भॼी भॼी थकी पवंदा और मुंहिंजा अज़ीज़ो न भॼण ख़तम थी न वेहण ख़तम थी न सुम्हण ख़तम थी कॾहिं सुम्हंदा कॾहिं वेहंदा कॾहिं वेहंदा कॾहिं भॼदा इहा हालत यको पयंदन पिया लताड़बा पिया चिखा कंदा पिया दाहू कंदा पिया आयुले घोड़ा कंदा एॾो रोईंदा नबी सल्लल्लाहु आयो पाणीअ जा घोड़ा ख़तम थी वेंदा नाफ़रमाननि जा रत जा घोड़ा शुरू थींदा साईं जन फरमायो रत जा घोड़ा भी एॾा वरदन जो दरिया पीजी वेंदा साईं जन फरमायो जेकॾहिं हुन में बेड़ा हलाइजनि त बेड़ा भी हली पवंदा नाफ़रमान ईअं रत जा पिया घोड़ा ॻाड़ींदा रहंदा न भॼण ख़तम थींदो न सुम्हण ख़तम थींदो न वेहण हर सुम्हंदा हर भॼदा हर डुकंदा हर वेहंदा बस हर हिकिड़ो पैर रखंदा ॿियो न वेही सघंदा न बीह सघंदा न सुम्ही सघंदा न घुमी सघंदा हशर हूंदो बेनमाज़नि सां नाफ़रमाननि सां टीवियुनि ॾिसण वारनि सां फिल्मनि ड्रामनि यहूदनि नसारनि जी चाल हुई पहिरियों टीवी वीसीआर कढियूं त मुसलमाननि खां क़ुरान निमाज़ मस्जिद दीन खसियो घणनि खां खसे आहे पर चऊं त मौलवी बची आहे वरी हाणे हीअ टच मोबाइल कढियूं त मौलवियुनि जो भी बेड़ो ॿोड़े आहे हाणे मौलवियुनि खे घणनि खे इहा पकड़ाए छॾी अथऊं असांजा मौलवी भी रात जो देर ताईं फेसबुक ॾिसी ॾिसी पहुता सुम्हनि अॻे जेके मौलवी कुरान पढ़ी सुम्हंदा हाणे फेसबुक ॾिसी था सुम्हनि अॻे जेके ज़िक्र करे सुम्हंदा हाणे फेसबुक अलाए छा मां त मौलवियुनि खे चवंदो आहियां त हीअ टच मोबाइल अथव कारियर नाम
इन जे डंग को बचण जी कोशिश कयो छो तो मुखे के दोस्त बुधायो चई 40 लख वेबसाइटूं इंटरनेट ते उघाड़न फिल्मन जो हाने मां जेड़े मुला के एडी टच मोबाइल बुजे इंटरनेट बुजे अकेलो मां वेठो जा सच्ची बुधायो नफ्स ऐं शैतान जी सट को बचदुस एक दफो जो मां जेड़ो मौली उघाड़ी फिल्म दिसे त ईमान बचो नबी सही फरमा अल हया वल ईमान मुत्तसिलान हया और ईमान ये पाण में गड्या पियान जे मु हया वियो उन में ईमान वियो अल्लाह जी जात जो कसम उघाड़न फिल्मन दिसण वारा बे हया वया मर्द हुजन या मायूं असा को कुरान मजीद खसे या टच मोबाइल असा के पकड़ाए छड़ी तो दी रात लगा पिया असा मुल्ला मौलवी नौजवान तो सफा जेके दीन को परेन नमाज को परेन उवे तो सफा गरब छियान नशे सफा जी मानु समुद्र में को गोतो हणे हे उवे इन में गोतो हई वेठा बस इंटरनेट को बाहर निकलनी न था बस टिकटॉक जा वीडियो हो जन सिनक जा वीडियो हो जन लाइक जा वीडियो हो जन छोरा प्यार माइन जेड़ा मुंह करे वीडियो भरींदा जी लाइक मिलन ये शेयरिंग थी ये पैसा कमायो वो भी बेगरत तो करे ना यहूदी नसारो पैसा ता देन टिकटॉक जा वीडियो भरो लाइक जा सिनक जा यूट्यूब जा लखे रुपया ता मिलन हे बेगरत संजा मुसलमान दयूस पांच न्याणन के चवंदा तो भरियो वीडियो भरियो चाड़ियो नेट दे पांजन ज़ालन के ता पाण सा गड वीडियो भराइन पांजन भेनरन सा गड ता वीडियो भरन भेनरन के चोंदा वीडियो भरियो वरी फखुर सा बुधाइन ता असा इंटरनेट जे जरिए महीने में 5 लाख रुपया कमाइंदा महीने में 2 लाख बोकारो जे तेल दांगी सा तुजो निभागा शाकी पांजी गैरत कडी छे हया पाण मु कडी छे ईमान पाण खोड़िए के घुमरो केड़े मौजू ते गलाए केड़ो गुनाह आज को मुसलमानन में ना केड़ी गलती आज का मुसलमानन में ना इन टच मोबाइल दे एडो तबाह कयो आज मुसलमान ही द सामू खसिया पर इंसानियत भी सामू फुरे शरी मानो वश किया न वश न धिय महफूजा न मां महफूजा न भेण महफूजा न भाटी महफूजा ने लाहौर जे पासे बेगरत किस्म जो चाचो 70 सालन जी भाटी सा दिमाग बेचारी भाटी मरी वई उन चाचे के गिरफ्तार कयो जने मोचरा ठोकिया वे रोयो अखिन में पानी हारे चई तो मां उगाड़ी फिल्म दिसी आयो मुझे दिमाग ते शहवत तारी माखे गाल समझ में न पिए जे मां पेरियो जम द भाजई में थे जा पर जम द भाजई वडी यार कंदी ताऊ कंदी पो जम द बला मोकारो पांजी भाजी सामरिया 70 सालन जी भाजी के जे मां खयम बे कमरे में वनी ज्यादती की कोशिश कम तो नगे जागत थई रहियो भी करे त मां वात ते तुनो मां प मां पाजो मोकारो मली दोरे मोला शाथियन ओ यारो एडो तो बेगैरत बेहया दरिंदो जानवरन को भी बदतर बनाए छड़ियो आगे न टच मोबाइल असांगे न इंटरनेट असांगे न उघारन फिल्मन मा अल्लाह जो वास्तो तो जाव ओ यारो मेहरबानी करे पान के नंगन फिल्मन को बचायो ए मेहरबानी करे पान नौजवान न्याणन के ये मोबाइल वठी न दो नौजवान पुटन के ये मोबाइल वठी न दो नन्नन बारन के ये मोबाइल न दो नन्नन बारन के कुरान मजीद हथन में पकड़ायो नमाज जी पाबंदी करायो घरन में भी जालन के ये टच मोबाइल वठी न दो घरन में भी नमाज है पर्दे जो इत्माम क्यों कुरान जी तिलावत जो इत्माम क्यों अल्लाह से ताके दुनिया में भी आबाद करो तो आखिरत में भी अल्लाह ताजा बेड़ा ही पार फरमाए
कारियर नाग को भी मथे तव मां त चवंदो आ कारियर नाग भलो पालियो वो भलो तव छो तो उन जे डंग सां वध में तो माण्हू मरी वेंदो न हिन जे डंग सां ईमान हलियो वेंदो नंगियूं तस्वीरां उघाड़ा फोटो नंगियूं फिल्मां असा जा नौजवान रात जो ॾिसी ॾिसी पोता सुना इन्हनि जो दिमाग़ ही कम नथो करे मां में हथ भेण में हथ धीअ में हथ हाणे पंजाब जे पासे ॾे हमरा धीअ सां ज़िना कंदो रहियो एॾो वहशी करे छॾियो आहे मोबाइल टच में बेहयाव करे छॾियो आहे छा वञनि था इंटरनेट के फ्री कंदा वञनि था हर शइ महांगी नेट फ्री बेगरत के करन असांखे इंटरनेट जा पैकेज सफ़ा सस्ता लगा पिया हर मोबाइल जी कंपनी सिम जी कंपनी नेट जा पैकेज सस्ता करे छॾिया ऐं यहूदी नसारनि जी चाल आहे त हिक हिक ॻोठ में या नेट पुॼायो हिक हिक ॻोठ में हमरा जब असां वियासीं तबलीग जमात ते चई साईं 400 किलोमीटर सफ़र कयो जंग जो जाबलू इलाको उते जो पुगास त उते भी टावर लॻो पियो या 4G नेट सभिनी खे हले पियो एॾी हिननि जी चाल थी हाणे मां वियोसि हेॾे नारे खां परियों जलसो क्यों साईं इन जंग में भी PTCL वारा आया आहिनि तारापुरे इंटरनेट के तेजी ॾियण आया आहिनि त घर वेठे हर को बेग़ैरत थे घर वेठे इंटरनेट हलाए एडी साज़िश हली वई आहे काफ़िरनि जी ऐं हू पंहिंजी साज़िश में कामयाब विया आहिनि असां मुसलमान फासी आऊं इंटरनेट मां माना हर जाइ ते ॿुधाईंदो आहियां इंटरनेट जी माना जी ख़बर अथव इंटर मन दाखिल नेट मन जार इंटरनेट मन दाखिल थी गुनाहन जे जार में अल्लाह जी ज़ात जो कसम जो गुनाहन जे जार में फाथो त इहो वनी जहन्नम में फटकदो बस ॾिसो टिकटॉक ते जेके नियाणियूं असां जो मुसलमान विद्या जो बरन ॾिसण जड़ा आहिनि चंगा भला ये टिकटॉक जा विद्या ॾिसी रात जो पोदा सुना मां नौशरो विरोध में मागे दोस्त होटल वारो जेबो जमायती जे नहीं ते एडी बेआई जो या जो सजी सजी रात नौजवान टिकटॉक जा विद्या दा सजी सजी रात जो 4 बजे ताईं 3 बजे ताईं वरी पो सुमंदा 10 11 बजे उथंदा फजर वारी नमाज भई नमाज इन्हनि खे आहे न याद इन्हनि खे मोबाइल आ बस मस्त लगा पिया ॼण मरणो ही न थी अल्लाह छा केड़ा लफ्ज़ ॻाल्हायूं कीअं वाइज़ कयूं जेको मुसलमाननि खे समझ में अचे रड़ी रड़ी थकी पिया भजी भजी थकी पिया न घरनि में टीवियूं था कढूं न विसियारियूं था कढूं न घरनि में टच मोबाइलियूं था कढूं न पंहिंजनि बच्चनि ॿारनि खे टच मोबाइल हेतिरनि ॿारनि खे टच मोबाइल वठी बितकड़नि खे हलायो 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 हाणे इन्हनि जी उमिरि आहे टच मोबाइल वठण जी तव्हां इन्हनि खे क़ुर हथनि में पकड़ायो कनि टच मोबाइल हेतिरा हेतिरा ॿार मस्तु लॻा पिया आहिनि असांजो हिकिड़ो माइट आहे पुटनि खे वठी ॾींदे टच मोबाइल अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जंहिं महिल बि छोकिरा था अचनि टच में लॻा पिया छा चरियो थी पप जी हिकिड़ी गेम आहे उहा खेॾी खेॾी चरियो थियो जंहिं घर भातियुनि खे मारे छॾियो एकड़ो डॉक्टर ॾेखारे पियो वीडियो भरे इस्लामाबाद में त एकड़ो वेचारो या पप जी गेम खेॾी खेॾी पागल थियो दिमाग कम छॾियसि अची अस्पताल खणी आयसि रड़ियूं पियो करे नहीं छोड़ूंगा नहीं छोड़ूंगा नहीं छोड़ूंगा ये दाऊं लगी पियो दिमाग उन मेंटल थियो गेम खेॾी खेॾी रगा उन जो दिमाग जो बंद थियूं खुदा जो वास्तो तो मोबाइल तबाह कयो अजो इरादो कयो चो इंशाअल्लाह ताला नंढन ॿारनि खे मोबाइल वठी न ॾींदा कंदो मेहनत चो घरनि में मोबाइलूं हे वरी ज़ाल जो मुरीद लॻो पियो
भाई चवे तो मुखे ओपो वठी दे हे वेचारो कर्ज खणी भी ज़ाल जी फरमाइश पूरी कंदो न करे त वरी पो घर कियां अचे ये बात भाई जी सदोरी तू राजी हो जो बस तू खुश हो जे एकड़ो पोशो मां तो के ओपा वठी दिनो पोरी रणियों दा करन साईं मुंजी घरवारी जो काथे बी जाए ते कनेक्शन आहे धूड़ पोई मुंह में हेडी मोबाइल वठी नी तदी अन्या कनेक्शन काथे न हुंदो हां वाह हे त दलाल हे जाए इशारो तो क्यों हे दलाल अगे हुंदा मानू दलाल हाने ये मोबाइल दलाल तो वतेदी कुंडियूं हणाईंदी मर्दन के भी मायन के भी अठ सठ लगी वे नहीं तावीज दे मुआरी घरवारी मुखे सही प्यार नथी दे काथे अथस कुछ फाल्टू लगे तो दाल कारी है चरिया दाल कारी छड़ी नहीं सजो घर कारो आ अजो इरादो क्यों तो इंशाअल्लाह ताला टच मोबाइल घर में न रखदा खिलण जी हकीकत गाल ना है रोण जी गाल तबाही थी वई आहे मायूं भजियूं घरन में असा जे पाड़े में 3 बारन जी मां ज़ुकट वठी ॾिनी हमरा हाणे वधे तो बात पड़े अरे बा छा थियो ते सही वई अलाए काॾे नथी लभे चे न साईं भला जमीन खाई आसमान उगी वही काॾे चे न अलाए काॾे मां जो भला मोबाइल हुयल चे हा सही मिड़ी या ओपड़ो वठी ॾिनी मां धूड़ मां जो पतई मुंह में शाही जा बुक हाणे वत वात पटींदो अग में मायूं मिलन कान मां अॻियूं थियूं मायूं रेट चढ़िया न वॾा कयो लापरवाहियूं मुफ्त में तो मिले ही नथी कारी कोजड़ी भी नथी मिले सभिनी खे दिल सां ॻाल्हि लॻंदी अब मायूं मिलन थियूं हाँ वाह नौजवान रड़ियूं था करन मां वियुसि जकम वार दे हिकिड़ो छोकिरो मुंहिंजे कन में अची फुसको चाढ़े चई साईं इब्राहिम दुआ त घुरजाए मां जो कहिड़ी चई साईं शादी नथी थिए मां जो छो नथी थिए चई साईं असां ग़रीब हिते रेट चढ़ी विया आहिनि वॾा इमरान खान जी हुकूमत आहे 5 लख में हिकिड़ी दी छोकिरी खपे असां ग़रीब 5 लख काॾो आणियूं हाँ 10 हल भिया जा पुट एक पैसो घट वरी वतो ओपा वठी घर दींदा पोरी बात पटियूं वेठा हाणे सही लभे नथी अजो इरादो क्यों न वठी दींदा हे त न वठी दियो पर वो बटन वारी भी न वठी दियो हाँ मोबाइल वडी शैतान तव हाँ तांजी वरी हले ही नथी घर नी ॻाल्हाए नथा सघूं सभा मुआ पिया हिकिड़ो तो वरी एड़ो ज़ाल जो मुरीद विच में ज़ाहिर थियो जेको ज़ाल जा पेर धोई पो पिए हल भेण जा पुट ॾिठो ई हल चइबो चइबो ज़ाल जे पेरनि जे पाणीअ में हर बीमारीअ जी शफ़ा आहे एड़ो पागल थी वियो हिकिड़ा लठ कयूं वेठा आहिनि माइन ते हिकिड़ा हीअं कयूं वेठा आहिनि वञूं काॾे ॿई ग़लति चओ ॿई الرجال قوامون على النساء नबी सही फरमायो कने घर वारन के प्यार दियो कने मोहब्बत दियो कने कावड़ क्यों कने गुस्सो क्यों साहब फरमायो सही कने मोहब्बत दियो कने कावड़ क्यों वो नबी सही तरीको भी समझाया सही फरमायो हाँ तुनवी गलतियों गुनाह थियन त माफ कंदा जो भाजी में लूण वधी वने त माफी दियो न कावड़ न कजो प्यार कजो हाँ हाँ मानी में जे करे लूण वधी वने
कावड़ न कजो प्यार कजो जेकॾहिं कपड़ा तव्हांजा सही न धोइन त कावड़ न कजो प्यार कजो जेकॾहिं तव्हांजे ओ कपड़नि खे इस्त्री न करनि त कावड़ न कजो प्यार कजो बाक़ी नबी से फरमायो दीन जे मामले में कावड़ कजो तव्हांजा घर बाती पर्दो न करनि त कावड़ करे पर्दो करायो जेकॾहिं क़ुरान नथा पढ़नि त कावड़ करे क़ुरान पढ़ायो जेकॾहिं नमाज़ नथा पढ़नि त कावड़ करे नमाज़ पढ़ायो हाँ जेकॾहिं हया नथनि त कावड़ करे हया पैदा कयो रो पैदा कयो गैरत पैदा कयो टच मोबाइलूं यारो गैरत के विझायूं वेठियूं न मेहरबानी करे कावड़ करे घरनि में ये टच मोबाइलूं कढो ऐं इहा शैतान बटन वारी मोबाइल भी कढो त अल्लाह सही तव्हांजी दुनिया में भी इज्जत महफूज रखे आखिरत में भी न पढ़ते हया जे करे अल्लाह तव्हांखे जन्नत जे ढंगरनि जो वारिस मालिक बणाए छॾे ये तो दलाल हुआ तो शैतान नंढी मोबाइल तंहिंजे करे इन्हनि खां बचो घर में भी हिम्मत कयो हे वरी चए थो सही मिड़ई घरवारी सां मां राबतो कंदो आहियां अकेली आहे वीचारी पोइ कमकार जो थिए त कीअं थिए पोइ मिड़ई ॾिनी त मांस वठी मूंखे यकीन आहे पूरो हा पूरो यकीन अथसि मूंखे पक्का साईं त मूं वारी माई हेॾे होॾे काॾे न अटकंदी हाणे हिन जट खे केरु सम्झाए त इंसान खे नफ्स बि आहे शैतान बि आहे वरी नबी सही फरमायो अन्निसाउ हबाइल शयातीन छा फरमायूं त औरतूं शैतान जो ॼार अथव शैतान यकदम वॾो जेको हमलो कंदो आहे त औरतुनि ते कंदो आहे यकदम ऐं हेॾे न्यायो तो जेड़े फकीर के मां जेड़े मुला के का माई कार हणी ॻाल्हाए हाँ वाह रांग नंबर हाणे हिकु दफ़ो ऐं चवे त मूंखे फलाणे सां ॻाल्हाइणो आहे कंहिंजो बि नालो खणे तूं ऐं मां जो ॿुधंदासीं त ॿीहर वञी यकदमि काल कंदासीं भुल में काल कई कीअं थी वरी ॻाल्हाईंदासीं मां त उहो न आहियां पर तू काल छो कई पर वो चंदी तुझो आवाज तो ॾाढो प्यारो आ हे भी चंदा हा बस मोहब्बत शुरू पोइ वरी इजी लोड पोइ वरी हणवणा पोइ वरी कोर्टूं पोइ भज डुग बस आराम फिटी वियो मर्द जो भी माईअ जो भी अल्लाह तबाह करे छॾियो आहे हिननि मोबाइलनि तंहिंजे करे अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह ताला पाण खे पंहिंजनि बचनि ॿारनि खे इन टच मोबाइलनि खां बचाईंदा महिरबानी करे घरनि जो भी ख्याल रखो नमाज जी पाबंदी कयो शैतान जे हमलनि खां पाण खे बचायो महिरबानी करे नेक थियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ॿ आयतूं सूरह रहमान जो ॿुधो त दुआ घुरो फरमायूं वलिमन खाफ मक़ाम रब्बी जल्लदान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान वॾे आवाज़ से ओ फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अल्लाह से सभिनी खे नेक बणा सभिनी खे निमाज़ी बणा सभिनी खे टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल खां बचा इंटरनेट जे ग़लत इस्तेमाल खां बचा अल्लाह से नंगिन फिल्मनि ॾिसण खां बचा अल्लाह से असांजे बच्चनि जी हिफ़ाज़त फरमा असांजे नियाणियुनि जी हिफ़ाज़त फरमा असांजी इज़तुनि जी हिफ़ाज़त फरमा असांजे सॼे पाड़े जी हिफ़ाज़त फरमा मिटनि माइटनि जी हिफ़ाज़त फरमा सभिनी खे अल्लाह सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमा असांजे भाइरनि जी अल्लाह ये मेहनत क़बूल फरमा वेलाउल आलमीन मुजाहिदन अब्दुल्ला मस्तोई इब्राहिम मस्तोई
ज़ाहिद हुसैन जागीरानी इन्हनि वीचारनि मुजाहिदी करे अहिड़ो प्रोग्राम सजायो आहे। अल्लाह ताला इन्हनि जी महिनत क़बूल फरमा। ऐं जेके बि हिते हिन इलाइक़े में मरहूम मरिया आहिनि या मरहूमीन मर्द मायूं वफ़ात करे आहिनि, अल्लाह ताला समूरनि जी क़बरुनि खे बिश्त जे बाग़नि में बाग़ बा। अल्लाह ताला असांजे भाउ आहिनि मुजाहिद जी नालो छा थी? इम्तियाज़ हुसैन। अल्लाह साईं हे वीचारो जाथे काथे सर्दीअ में गर्मीअ में वीचारो वञी वञूं मंज़िलां करे ओॾे कच्ची पुल जे पासे ॾे शहदाद कोट अलाए काथे काथे वीचारो स्कूटर ते राति जे पहर में भॼ भॼ करे ॾींहं जो भॼ भॼ करे क़ुरान जा जलसा भरे थो। अल्लाह साईं टच मोबाइल ते क़ुरान जे आवाज़ खे आम थो करे। रब साईं वॾी नेकी करे रहियो आहे, वॾो सवाब करे रहियो आहे। हिन वीचारे इम्तियाज़ हुसैन जी महिनत क़बूल फरमा। इलाहुल आलमीन जेके भी सोशल मीडिया ते कुरान शरीफ जे आवाज़ खे आम करे रहिया आहिनि, अल्लाह साईं इन्हनि वीचारनि जी महिनत क़बूल फरमा। सभिनी खे टच मोबाइल जे सही इस्तेमाल जी तौफ़ीक़ नसीब फरमा, रहम फरमा, करम फरमा। सभिनी जे बच्चनि ॿारनि खे अल्लाह साईं नेक ऐं नमाज़ी बणा, कुरान सां तालुक़ नसीब फरमा। अल्लाह से सबने के फिक्र आखिरत, फिक्र कबर, फिक्र क़यामत नसीब फरमा। वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।